अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चढ़ड़ फैंस ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल हवेली जे बारे में, जेको हिकु तमामु वॾो मेगा सीरियल अचे पियो। वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो, जीअं मुंहिंजी हर वीडियो हर दोस्त ताईं पहुचंदी रहे। तो दोस्तों ड्रामा सीरियल हवेली KTN जो हिकु न्यू प्रोजेक्ट, तमामु वॾो प्रोजेक्ट, मेगा प्रोजेक्ट अची रहियो आहे ऐं तमामु बहितरीन ड्रामो आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे तमामु सीनियर एक्टर, जंहिंखे अवां लॉन्ग जे करेक्टर में ॾिठो। हिकु तमामु बहितरीन इंसान, बहितरीन एक्टर, बहितरीन डायरेक्टर साईं मंज़ूर दानिश साहब। ड्रामा सीरियल हवेली KTN जो प्रोजेक्ट आहे, जेको हिन सूमर 13 तारीख़ ते हली वेंदो, 13/5/2024 ते जेको हीउ ड्रामो स्टार्ट थींदो। हीउ ड्रामो 4 ॾींहं हफ़्ते में हलंदो, सूमर, अंगारा, अरबा, ख़मीस ताईं हीउ ड्रामो हलंदो ऐं तमामु बहितरीन हिकु प्रोजेक्ट, जंहिंजी रिकॉर्डिंग हिकु स्पेल थी चुको आहे, ॿियो स्पेल बि कंप्लीट थियण वारो आहे। मां अव्हांखे हिन जी कास्ट जे बारे में ॿुधाईंदो हलां त असद कुरैशी, मंज़ूर मुराद ऐं आज़म मेंगल, उनखां अलावा ॿिया KTN जा तमामु ज़बरदस्त अदाकार PTV जा, जंहिंमें यासीन चन्न आहे ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार ऐं अदाकारूं आहिनि, जंहिं ते फिल्मायो वियो आहे। मां अव्हांखे हिन जी कहाणी ॿुधायां। मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां दोस्तनि खे त हीउ ड्रामो जेको आहे को तसादी न आहे। मूं पहिरें बि चयो, रिवाजी कहाणी आहे। हीअ जेका कहाणी आहे पीर अमजद ऐं पीर सोहराब, उन जे विच में जेको झेड़ो आहे उन ते मुश्तमिल आहे, हिकु पग जे झेड़े ते। पीर अमजद जो जेको करेक्टर आहे उहो असद कुरैशी ऐं पीर सोहराब जो जेको करेक्टर आहे उहो आज़म मेंगल करे रहियो आहे। हीअ जेको टकराव आहे आज़म मेंगल ऐं असद कुरैशी विच में आहे। पीर सोहराब ऐं पीर अमजद जे विच में जेको पग ते झेड़ो आहे, ही चाचा भाटिया आहिनि। उन पग जे झेड़े ते ही ड्रामो मुश्तमिल आहे, पर हिकु तमामु बहितरीन ऐं तमामु ज़बरदस्त नमूने सां ही जेको ड्रामो फिल्मायो पियो वञे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन कहाणी में को बि तसाद न आहे ऐं कंहिंजे बि ख़िलाफ़ु न आहे। हीअ हिकु रिवाजी कहाणी आहे। अवां हिन कहाणी खे कहाणी करे ॾिसंदव त तमामु घणो मज़ो ईंदो ऐं मां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जेके तसादी कहाणी करे जेको चवंदा आहिनि ऐं उहे चवंदा आहिनि त हिकु पीरनि जी कहाणी आहे, पर न, हिकु वॾेरनि जी कहाणी आहे, जेका वॾेरे टाइप जा पीर आहिनि। हीअ उन्हनि ते कहाणी आहे। अवां सिंध जा कई अहिड़ा किरदार ॾिठा हूंदा, उनखां अलावा आम रवाजी ज़िंदगी में अहिड़ी जेका कहाणी आहे उहा ॿुधी हूंदी, अख़बारनि में पढ़ी हूंदी। हीअ कहाणी बि उन कहाणी ते मुश्तमिल आहे, न कि कंहिंजे ख़िलाफ़ु आहे। मां इहो बि वाज़े कंदो हलां ऐं हिकु तमामु बहितरीन टीम सां गॾु तमामु बहितरीन कहाणी लिखी वई आहे, जंहिंखे फिल्मायो पियो वञे ऐं हिन जा जेके ॿ स्पेल आहिनि उहे तक़रीबन मुकमल थियण वारा आहिनि ऐं हिन सूमर खां ही हली वेंदो ड्रामो। ऐं हीउ ड्रामो अव्हांखे तमामु ज़बरदस्त मज़ो ॾींदो ऐं हिकु अहिड़ी लव स्टोरी बि हिन में रखी वई आहे, जेका हिकु मंगणहार सां पीर जी शादी थिए थी। उहा बि स्टोरी एॾी ज़बरदस्त आहे। उहा जेका छोकिरी हूंदी आहे डेला खां उन हवेली में रहे थी, पर जॾहिं ॿई जवान थियनि था पोइ जेको आहे उहे शादी कनि था। उनखां पोइ जेके पीर जा घर वारा हूंदा आहिनि उहे हुन खां इनकारी थियनि था
हिन में तमामु ज़बरदस्त दर्द ॾेखारियो वियो आहे, तमामु ज़बरदस्त जेका असांजी आम कहाणी आहे ऐं ॾेखारियो वियो आहे त सिंधी जेके आहिनि उहो केतिरो पीरनि जो एतिराम कंदा आहिनि। हीअ शइ बि उन में ॾेखारी वई आहे, का जेका ग़लति का शइ न ॾेखारी वई आहे, पर हिकिड़ी मुस्बत कहाणी आहे। ऐं असां जेको पीरनि जी जेतिरी इज़त कंदा आहियूं उहा शइ हिन में ॾेखारी वई आहे। ऐं इहा त हर घर जो मामिलो आहे, कंहिं न कंहिं मामले ते टकराव रहंदो आहे। भाइरनि में बि टकराव रहंदो आहे, पंहिंजे चाचनि में टकराव रहंदो आहे, मामुनि में टकराव रहंदो आहे। पर हीअ बि अहिड़ी कहाणी आहे जॾहिं उहो नंढो हूंदो आहे, हुनजो पीउ फ़ौत थी वेंदो आहे त हुनजी पॻ जेका आहे हुनजे भाउ ते रखी वेंदी आहे। ऐं जॾहिं हू वॾो थींदो आहे त हू हुन पॻ खे मोटाइण जी कोशिशि कंदो आहे त हीअ पॻ जेका आहे असांजी आहे, कंहिं ॿिए ते छो वञे। अहिड़े तरीक़े सां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिकु ॿियो सिंध टीवी जो ड्रामो बि तमामु जल्द अचण वारो आहे, जेको सिंध टीवी ते ईंदो। ऐं उनखां अलावा ॿिया प्रोजेक्ट तमामु जल्द ईंदा। इन ते पंहिंजा लिसन चढ़ के ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।